नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के बेरिया सिटी में खबर ॾींदा तो बेरिया सिटी में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल यूनिट डींगो और हुर जमायत तरफा गोठ डींगो शरीफ में हुरन जे रूहानी पेशवा सैयद मर्दान शाह सानी छठ धणी जिन जी 8वीं वरसी न्यायत अकीदत और एहतराम से मल्हाई वई, जंहिंमें वॾे तइदाद में फंक्शनल लीग के कारकुनन और हुर जमायत के अकीदतमंदनि शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे फ़कीर अफजल कीरियो, सैयद बार शाह राशिदी, मियाँ अशफाक कीरियो, फ़कीर बदर और ॿियनि चयो त हज़रत शाह मर्दान शाह सानी हुरन जो रूहानी रहबर सां गॾोगॾु दीनी अदबी और सियासी शख्सियत थी गुज़रियो आहे। छठ धणी बादशाह जो खाल ता क़यामत भरिजी न सघंदो। आला हज़रत साईं शाह मर्दान शाह सानी वतन अज़ीज़ पाकिस्तान जे बचाव लाइ हुर फोर्स कायम करे एक मिसाल कायम कयो आहे। इन्हनि वधीक चयो त असांखे पीर सैयद शाह मर्दान शाह सानी जे ॾसियल राह ऐं संदसि छॾियल मिशन के अॻिते वधाइण लाइ गॾियल जदोजहद करणी पवंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।